सॼी दुनिया में पखिड़िजंदड़ बीमारी मंकी पॉक्स जा पाकिस्तान में 2 केस ज़ाहिर थियण खां पोइ इस्पतालुनि में हायल सिविल एविएशन अथॉरिटीअ हवाई अॾनि जे लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। मंकी पॉक्स जा 2 केस साम्हूं अचण खां पोइ मुल्क जी मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में हाई अलर्ट जारी कयो वियो। सिंध हुकूमत मंकी पॉक्स खे रोकण लाइ नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि मंकी पॉक्स मरीज़नि जे लाइ इस्पतालुनि में अलॻि वार्ड क़ाइमु कया वेंदा। मंकी पॉक्स जे मरीज़नि खे अलॻि आइसोलेशन वार्ड में रखियो वेंदो। उन हवाले सां सिहत वारे सेक्रेटरी जो चवणु आहे त मंकी पॉक्स जे हवाले सां ज़िले सतह ते रैपिड रिस्पांस टीमूं जोड़ियूं वेंदियूं। पिम्स इस्पताल जी अख़्तियारियुनि जो चवणु आहे त मंकी पॉक्स जे केसनि खे नज़र हेठि रखंदे इस्पताल में मरीज़नि लाइ आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो आहे, जॾहिं त इस्पताल में दाख़िल मंकी पॉक्स जे पहिरें मरीज़ जो इलाजु थी रहियो आहे। सिहत वारी विज़ारत हवाई अॾनि ते मुसाफ़िरनि जी स्क्रीनिंग जो अमल तेज़ करणु ऐं इस्पतालुनि में आइसोलेशन वार्ड ठाहिण जी हिदायत करे छॾी आहे। होॾां इस्लामाबाद एयरपोर्ट ते मंकी पॉक्स जो केस ज़ाहिर थियण खां पोइ सिविल एविएशन अथॉरिटी मुल्क जे हवाई अॾनि जे लाइ हिदायतूं जारी कंदे चयो आहे त कंहिं बुढा मां आयल मंकी पॉक्स जे मुतासिर मुसाफ़िर खे ॿाहिरि वञण लाइ मामूल वारो रस्तो इस्तेमालु करणु न ॾिनो वेंदो। मुसाफ़िरनि जी इमिग्रेशन हिफ़ाज़ती तदबीरुनि सां कई वेंदी, जंहिंमें मास्क जो इस्तेमालु ज़रूरी हूंदो। मंकी पॉक्स जे मरीज़नि खे डिपोर्ट थियण जी सूरत में 3 कलाक पहिरीं आगाह कयो वेंदो। तस्दीक थियल या शकी मुसाफ़िरनि खे जहाज़ जे पोएं हिसे ॾांहुं मोकिलियो वेंदो, जिते खेनि हिकु सीट छॾे ॿी सीट ते विहारियो वेंदो। NIH जे जारी कयल अलर्ट मूजिबि मंकी पॉक्स हिकु नायाब वायरल ज़ूनोटिक बीमारी आहे जेका मंकी पॉक्स वायरस जे इंफेक्शन सबबु थिए थी। ही वायरस फाटल खल, साह जी नाली, अखियुनि, नक ऐं मुंहं जे ज़रिए जिस्म में दाख़िल थिए थो। बुखार ज़ाहिर थियण जे 1 खां 3 ॾींहंनि अंदरि मरीज़ जे जिस्म ते ख़ारिश पैदा थिए थी, जेका अक्सर चेहरे खां शुरू थिए थी ऐं पोइ जिस्म जे ॿियनि हिसनि ताईं पखिड़िजी वञे थी। बीमारी जी ॿियनि अलामतुनि में मथे सूरु, पुठीअ जो सूरु ऐं थकु शामिल आहे। दुनिया जे 110 मुल्कनि में 87,113 ही टुकड़ो अगेन थींदो। दुनिया जे 110 मुल्कनि में 87,113 मंकी पॉक्स जा केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं 130 माण्हू इन वायरस सबबु मरी चुका आहिनि। उन बीमारी खां महफ़ूज़ रहण लाइ एहतियात ऐं सिर्फ़ एहतियात ई ज़रूरी आहे।